कंधकोट में सिंध यूनिवर्सटी में PhD पास उम्मीदवारन जो ऑफर आर्डर न मिलण खिलाफ हथन में बैनर खणी सिटी पार्क का DC ऑफिस ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। 2009 में PhD टेस्ट पास कंदड़ ज़िले कश्मीर कंधकोट से ताल्लुक़ रखंदड़ नौजवान केतरनि सालन का ऑफर आर्डर न मिलण खिलाफ सरापा एहतजाज बणियल, पर बेरोज़गार नौजवान जे एहतजाज जो हिन महिल ताईं कंहिं बि नोटिस न वरितो। PhD टेस्ट पास कंदड़ नौजवान बरकत मलिक, हातिम डहाणी, हफ़ीज़ुल्लाह खोसो ऐं ॿियनि एहतजाज दौरान दाहींदे चयो त असां 2009 में सिंध यूनिवर्सिटी पारां वरितल PhD टेस्ट पास कयो, पर असांखे ऑफर आर्डर न ॾिना विया। जंहिं बाद असीं अदालत जो दर खड़कायो। अदालत असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो त सभिनी टेस्ट पास नौजवाननि खे ऑफर आर्डर ॾिना वञनि, पर अदालत जे हुकुम बावजूदि सिंध हुकूमत उन ते अमल न पई करे ऐं हाणे हज़ारे नौकरियुनि जो सिंध हुकूमत ऐलान कयो। उम्मीदवारनि चयो त हिननि जायुनि ते पहिरियां असां पास उम्मीदवारनि जो हक़ आहे, उन बाद बक़ाया जायुनि ते टेस्ट कराई वञे। उम्मीदवारनि जो चवणु हो त सिंध हुकूमत वाइदो कयो हो त पास उम्मीदवार नौजवाननि खे नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं, पर सिंध हुकूमत अञा ताईं पंहिंजे वाइदो वफ़ा न कयो। असीं पास उम्मीदवारनि फाका कशी ते मजबूर आहिनि। PhD टेस्ट पास उम्मीदवारनि जो चवणो त असांखे ऑफर आर्डर ॾिना वञनि, ॿी सूरत में असां पंहिंजा असली कागज़ साड़े ख़ुदकुशी कंदासीं, उनजो ज़िम्मेवार सिंध हुकूमत हूंदी।